पीउ चवण लॻो पंहिंजे पुट खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं नौजवान थी वियो आहीं, हाणे को कमकार जी कर, को धंधेदारी जी कर। आउं तोखे केतिरी टाइम ताईं तोखे आउं खाराईंदसि। आउं हाणे अची पोड़ो थियो आहियां, पीरसन थियो आहियां, तुंहिंजी माउ बि अची पोड़ी थी वे। तूं हटो खटो नौजवान, घटि मां घटि को धंधोदारी त कर, का मज़ूरी, को किथे को कहिड़ो कमु वञी कर जीअं घर में ॿ टे रुपया अचनि। छोकिरो चवणु लॻो त हाओ ख़बर कर, धंधो आउं लाज़मी कंदसि। चयो धंधो तूं हाणे अलाए कॾहिं कंदे, हाणे तूं 24 कलाक रुॻो वञी खट ते ऊंधो थियो पियो आहीं। चलो ठीकु आहे, छोकिरे कुझु एतिरो कुझु चई आई। पीउ त वरी हलियो वियो पंहिंजे हिसाब सां कमकार ते। मां बि चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे पीउ तोखे सुठी हिदायत कई आहे, हाणे को धंधोदारी कर। नौजवान लॻो पियो, तुंहिंजे पीउ जो सहारो त घटि मां घटि थी। मां बि हिनखे चयो। छोरो चवणु लॻो त अम्मा बिल्कुलु कमु आउं कंदसि, पर कमु आउं हिकिड़ो अहिड़ो कंदसि हिकिड़ो कंदसि अहिड़ो जेको सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पियो खाईंदसि। मां चवणु लॻी त हाणे अहिड़ो कहिड़ो कमु कंदे जेको हिकिड़े दफ़ा कंदे, हिकिड़े ॾींहुं कंदे ऐं पोइ सॼी उमिरि सॼी ज़िंदगी खाईंदे। अहिड़ो कहिड़ो कमु आहे? चई मां बसि वक़्तु ईंदो कमु कंदसि आउं हिकिड़े ॾींहुं। चइबो हाणे हिकिड़े ॾींहुं हले कॾहिं कंदे। ख़ैर जो 2 टे ॾींहं गुज़रिया, छोरे जो साॻी इहो ई गन उहा ई कुआड़ी। त वरी हिते पीउ चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर, माउ पीउ ॿई गॾु हुजनि। चयो हाणे त को धंधोदारी कर। चई बाबा कमु आउं कंदसि हिकिड़े ॾींहुं कमु कंदसि, पोइ सॼो ॾींहुं सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पियो खाईंदसि आउं। चयो अहिड़ो कहिड़ो कमु आहे? असांखे ते कमु कंदे कंदे कई सालूं गुज़री वियूं, असां त अहिड़ो कमु न ॿुधो न ॾिठो जेको हिकिड़ो ॾींहुं माण्हू करे ऐं सॼी ज़िंदगी सॼी उमिरि पियो खाए। अहिड़ो कमु मूं बिली न ॿुधो। तूं अहिड़ो कहिड़ो कमु कंदे? अची बाबा आउं कंदसि हिकिड़े ॾींहुं अहिड़ो कमु कंदसि आउं। हले कॾहिं कंदे। हलंदे फिरंदे वरी बि अची 15-20 ॾींहं थी विया। छोरो साॻी इहो खट ते सुतो पियो हुजे, न धंधो न दाड़ी। त हिते वरी पीउ चवणु लॻो त ॾे ख़बर, हाणे को धंधोदारी कर। चयो हिकिड़े ॾींहुं आउं कमु कंदसि, पर सॼी उमिरि पियो खाईंदसि। अहिड़ो कमु आउं कंदसि। चई अहिड़ो कहिड़ो कमु कंदे? पर हिकिड़े ॾींहुं बि कंदे, पर उहो घटि मां घटि उहो कमु बि कर त सही। चई कंदसि, पर अहिड़ो हिकिड़े ॾींहुं कमु कंदसि जेको सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पियो खाईंदसि। पीउ बि अची बेज़ार थियो, माउ बि अची हिन मुंहिंजा बेज़ार थी। छोरे जा रुॻो इहे ॾटा सटा हुजनि त कमु हिकिड़े ॾींहुं कंदसि, सॼी ज़िंदगी सॼी उमिरि पियो खाईंदसि। इत रखेसि। हाणे साईं मैनू ॿियो बि गुज़रियो। छोरे असुल धंधे खां कयो ख़ैर। हिकु चकर पीउ वरी चवणु लॻो त ॾे ख़बर, धंधोदारी कंदे या कोन कंदे, छा कंदे? ॻाल्हि मुआर चिटी मिटी कर, तोखे त सम्झाए असुल आउं त बेज़ार थी पियो आहियां। छोरो साॻी ॻाल्हि, कमु आउं कंदसि हिकिड़े ॾींहुं ऐं पोइ सॼी ज़िंदगी सॼी उमिरि पियो खाईंदसि। छोरो एतिरो चयो ऐं पीउ खे लॻी कावड़। चई तुंहिंजी देसी की तेसी, खण दे लठ ऐं विझंदे लठ में हथ ऐं अची छोरे खे भितो। अची छोरे खे कुटी, अची छोरे खे मारी, रियूं राॼनि ॿुधियूं। छोरे खे कुटे सुटे ऐं कढी घर खां ॿाहिरि। सफ़ा बि मिटी धूड़ करे छोरे खे। छोरे खे चवणु लॻो त हाणे कमु तूं कंदे हिकिड़े ॾींहुं, सॼी उमिरि सॼी ज़िंदगी खाईंदे, अहिड़ो कमु कॾहिं कंहिं ज़िंदगी में कयो ई कोन्हे। निकर, धंधो तूं कंदे कोन, वञ जेॾां जो आई होॾां वञ। हिकिड़े ॾींहुं कमु करी या खणी 10 ॾींहं कमु करी या सॼी उमिरि खाई या न खाई, असांखे खपी कोन थो। तूं बढ़िया असांजे पोड़ाई में त सहारो नथो थिए। अहिड़ो जो नौजवान थी असीं केसिताईं तोखे खाराईंदासीं? ऐं केरु तोखे सुभाणे संग रिश्तो ॾींदो ऐं तूं माना तोसां शादी जेको आहे तोखे कराईंदो, छोकिरी को ॾींदो, उनखे पंहिंजी छोकिरी जी ज़िंदगी थोरी विञाइणी आहे। छोरे खे घर में जाइनि कढी छॾियो। छोरो हाणे ते कपिड़ा छंडे करे हेॾां होॾां चवणु लॻो त बढ़िया वाह जो कमु थी वियो। अबे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो ई कोन आहे, मूंखे घर मज़ा कढी छॾी। चलो ठीकु आहे, वञा थो। कमु हिकिड़े ॾींहुं कंदसि, सॼी उमिरि खाईंदसि, एतिरो चवे पियो, निकिरी पियो। हाणे हलंदो पंधु कंदो कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो, नज़र पए ते हिकु पोड़ो पीरसन बुज़ुर्ग माण्हू वियो पिए। हीउ बि अची हुनखे पुॻो, चवणु लॻो त ए ॾाढा केॾां पियो वञे? चई रस्तो वठी पियो वञा, ॿियो केॾां थो वञा? चई आख़िर रस्तो वठी बि केॾां अची वञा पियो पंहिंजे घर। चई चई पोइ आउं बि वञा पियो। चई तूं केॾां में? अची यार ॻाल्हि इहा आहे जो मूंखे मुंहिंजे पीउ कढी छॾियो आहे घर मज़ा, तंहिंजे करे आउं बि रस्तो वठियो वञा पियो। चई पोइ केॾां थो वञे? चई पोइ ॾिसां थो केॾां न केॾां वञा पियो, मुंहुं करे पियो छा करियां। चलो ठीकु आहे, ॾाढो पुछा करणु लॻो त चलो ठीकु आहे, तोखे तुंहिंजे पीउ छाजे करे कुटियो घर मज़ा? चई दरअसल ॻाल्हि इहा आहे, अबो मूंखे चवंदो हो त धंधो कर, कमकार कर, पर आउं चवंदो त कमु कंदसि आउं हिकिड़े ॾींहुं, सॼी ज़िंदगी सॼी उमिरि पोइ खाईंदसि। तो हाणे उहो टाइम मुंहिंजो अञा आयो कोन त हिकिड़े ॾींहुं आउं धंधो करियां ऐं सॼी उमिरि खायां। सो तंहिंजे करे बाबे बार चई मूंखे घर मज़ा मोचड़ा हणी पादर हणी कढी छॾी। सो हाणे आउं निकितो आहियां तंहिंजे करे।
अबा हिते पोड़ो हिन जी ॻाल्हि ॿुधी उहो बुज़ुर्ग ॻाल्हि ॿुधी ऐं खिलण लॻो, चवणु लॻो त भेण अहिड़ो कहिड़ो कमु कंदे जेको हिकिड़े ॾींहुं कमु कंदे सॼी उमिरि सॼी ज़िंदगी खाईंदे। पोड़े खां असुल खिल निकिरी वई। हिते ई छोकिरो चवणु लॻो त बाबा बिल्कुलु खिलींद भले खिल, पर कमु हिकिड़े ॾींहुं आउं कंदुसि जेको सॼी उमिरि सॼी ज़िंदगी आउं खाईंदुसि। चइबा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको हिकिड़े ॾींहुं कंदे सॼी उमिरि सॼी खाईंदे। असां बि अछो मथो अछी ॾाढ़ी आंदी आहे, कमनि कारनि में दुनियादारी में अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको हिकिड़े ॾींहुं कंदे ऐं सॼी उमिरि बि माण्हू खाए। माण्हू जी पूरी कोन थी थिए अबा, हिकिड़े ॾींहुं छा माण्हू महिनो पूरो कमाए थो, पोइ बि घर जी ज़रूरतूं ऐं शयूं पूरियूं नथियूं थियनि। ऐं तूं साईं वॾो पियो ॻाल्हि करी, चयो बा कंदुसि लाज़मी। चइबो हाणे चलो ठीकु आहे, आउं बि रस्तो वठी हलां, तूं बि हले। हिकिड़े खां ॿ चङा कचारी कंदा कंदा था हलूं। हाणे त ही ॿई ॼणा कचारी कंदा कंदा अचनि पिया। हाणे उन पोड़े उन कुराड़े जो घरु अची हुते पुॻो। कुराड़ो चवणु लॻो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, घरु मुंहिंजो अची वियो आहे, हाणे आउं हिन घर में वञा थो, बाक़ी हाणे तोखे मोकल आहे। चइबा ठीकु आहे, हाणे मूंखे मोकल त आउं बि वञा पियो। कुराड़े सोचियो त यार मूं वटि औलाद माना मुंहिंजो पुटु आहे कोन, न्याणी जो औलाद मूंखे आहे, पुट जो मूंखे औलाद आहे कोन। हिनखे बि हिनजे पीउ घर मज़ा कढी छॾियो आहे, छो न हिनखे आउं विहारियां पंहिंजो पुटु करे। जॾहिं जे घर जो पीउ जे घर इन सां माना ठही वियो लाज़मी, पीउ हूंदो आहे हिनखे वठणु ईंदो अञा माइट। फ़िलहालु आउं विहारियां थो पंहिंजो पुटु करे हिनखे। अबा कुराड़ो चवणु लॻो नी छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, मूंखे पुटु कोन्हे, पुट जो औलाद कोन्हे, मूंखे न्याणी आहे हिकिड़ी, न्याणी नौजवान शादी जहिड़ी आहे, पुटु मूंखे आहे कोन। तूं हाणे ईअं कर, मूं वटि रही पो ऐं पोइ जॾहिं तुंहिंजा माइट तोखे वठणु अचनि भले हलियो वञजां ऐं मूं वटि वेठो अचु। छोकिरो चवणु लॻो त ॾाॾा साईं बिल्कुलु वेंदुसि तो वटि आउं सही, पर ॻाल्हि इहा आहे कमुकारु कोन कंदुसि। चई पोइ तूं छा कंदे? चई आउं कमु कंदुसि हिकिड़े ॾींहुं अहिड़ो जंहिंखे सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पियो खाईंदुसि। कुराड़ो चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे, चईसि आउं ॿुधाए पियो छॾियां, वेठो हूंदुसि, पर कमु जॾहिं बि कयमि हिकिड़े ॾींहुं कमु कंदुसि, बाक़ी सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पियो खाईंदुसि। चई बाबा चलो ठीकु आहे, भला वेह। अबा हाणे उन छोकिरे खे पंहिंजे घर में इन रायो पंहिंजी ज़ाल सां इन कुराड़े सॼी ॻाल्हि करे हक़ीक़त करे ॿुधाई। चई हाणे हीउ मसइलो हीअं, हिनखे हिनजे पीउ घर मज़ा कढी छॾियो, हाणे रस्ते ते मूंखे मिली वियो, हाणे हिनखे वठी आया त पाण खे बि पुटु कोन्हे मुंहिंजो, हाणे हिते छोकिरो वीचारो वेठो हुजे। माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे भले वेठो हुजे। 4 ॾींहं 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं हीअ असां खट ते सुतो पियो हुजे, न धंधो न दाड़ी, असुल माना ऊंधो दिलो बि सिधो न करे, सिधो दिलो बि ऊंधो न करे, असुल हिन वारो कमु ईअं हुजे। कुराड़े सोचियो त वाक़ई 10-15 ॾींहं थिया आहिनि, असुल ही धंधे खे हथ बि कोन थो लाहे, का काठी भञी ॿीणी बि कोन थो करे, हाणे कीअं करियां? आयो चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर धंधो दाड़ी कंदे या न? 15 ॾींहं थी विया। चहा बाबा कमु आउं कंदुसि हिकिड़े ॾींहुं कमु कंदुसि ऐं पोइ सॼी उमिरि सॼी ज़िंदगी वेही पियो खाईंदुसि। चई बाबा अहिड़ो कहिड़ो कमु कंदे? चलो ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी। अची मूं तोखे अॻु में ई चयो। चई बाबा चलो ठीकु आहे, चयो भले ठीकु आहे। अबा ही वेठो हुजे। कुराड़ो हिकु चकर ख़्यालु कई, सोची त हाणे नौजवान छोकिरी मुंहिंजी आहे, असुल ही धंधेदारी में हथ बि कोन थो लाहे, हाणे हीअं थो करियां, मुंहिंजी नौजवान धीउ आहे, छोकिरी आहे ऐं हिन खे परणाए हिन सां शादी थो करायां, वेठो बि मुंहिंजे घर में हूंदो। जॾहिं हिन जी शादी थी पोइ हिन ते ज़िमेवारी अची वेंदी, हिनखे कुझु न कुझु अकुलु अची वेंदो, पोइ वञी धंधेदारी ते लॻंदो, कमुकारु कंदो ऐं हिन जा माइट आहिनि कॾहिं न कॾहिं हिनखे वठी बि वेंदा। चलो ठीकु आहे, छोकिरी घर में हूंदी ऐं हीउ धंधे ते लॻी ईंदो, शादी खां पोइ हिनजो दिमाग़ु अकुलु कमु कंदो। चवणु लॻो त हाणे ईअं थो करियां। आयो पंहिंजी ज़ाल वटि, उहो पोड़ो बुज़ुर्ग चवणु लॻो त पंहिंजी ज़ाल खे त हाणे हीअ ॻाल्हि हीअ अथई, छो न पाण छोकिरी हिनखे ॾियूं, पोइ मन हिन जो अकुलु कमु करे, दिमाग़ु कमु करे ऐं हिते जे हिते हूंदो, छोकिरी पंहिंजी अखियुनि जे अॻियां हूंदी ऐं धंधेदारी ते कमुकार ते लॻी ईंदो त भेण सवलो थी पवंदो। त हिते ज़ाल चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पाण छोकिरी हिनखे ॾियूं था। कुराड़ो उहो पोड़ो बुज़ुर्ग साईं ॾाढो हिन वटि आयो, चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि थो करियां तोसां। चई बा ॻाल्हि कर हुकम। चइण ॻाल्हि इहा आहे, मूं वटि हिकिड़ी नौजवान छोकिरी मुंहिंजी आहे। चई हाओ। चइण आउं चाहियां थो उनजो संग रिश्तो तोखे ॾियां, छा तूं शादी कंदे? हिते हवा छोकिरो चवणु लॻो त ॾाॾा साईं कहिड़ी पियो ॻाल्हि करी, शादी जी ऑफर ॾेई ऐं आउं मना कंदुसि, सुवाल ई पैदा कोन्हे, शादी करण जे लाइ त आउं तयारु आहियां, बिल्कुलु तयारु आहियां, बाक़ी धंधो आउं पंहिंजी मर्ज़ी सां कंदुसि, कमु हिकिड़े ॾींहुं कंदुसि, सॼी उमिरि सॼी ज़िंदगी खाईंदुसि। चई बा चलो ठीकु आहे, तोखे आउं मुंहिंजी धीउ परणाए थो ॾियां, शादी तूं कर। कुराड़े इहो सोचियो त शादी करण खां पोइ मन हिन जो दिमाग़ु खुली वञे, मन अकुलु ठिकाणे ते हिन जो अची वञे, दिमाग़ु ठिकाणे ते अची वञे। कुराड़े अबा नेठि पंहिंजी नौजवान छोकिरी उनखे परणाए ॾिनी ऐं शादी कराए उते विहारी। ख़ैरनि जो अबा हाणे 10 ॾींहं 15 ॾींहं अची गुज़रिया, शादी हिन जी कराए छॾी। कुराड़े सोचियो त भञा हिनखे शादी बि कराए, माना छोकिरी मुंहिंजी ॾिनमि, अञा बि धंधेदारी खे असुलु हथी कोन थो लाहे,
छोकिरी पंहिंजी खे सॾु कयईं, चयो मां हाणे हिन तुंहिंजे मुड़ुस खे कुझु अकुल ॾे, कुझु चओ धंधो दाड़ी करे। छोकिरी चवणु लॻी त बाबा बिल्कुलु आऊं चई ॾिसां थी। छोकिरी पंहिंजे हिसाब सां इन खे घणी चयो धंधे दाड़ी जे लाइ, कमकार जे लाइ चयईं, पर हिन असुल उहा ई ॻाल्हि कई चई धंधो आऊं कंदसि हिकिड़े ॾींहुं, सॼी ज़िंदगी सॼी उमिरि खाईंदासीं। जवाबु ॾेई छॾी ऐं इहा ई ॻाल्हि कयईं। छोकिरीअ जी पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कयईं, चई हाणे हीअ ॻाल्हि ई करे थो चई, इहो हिन वारो हिकिड़ो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो, अलाए कॾहिं कमु कंदो, ख़बर कोन्हे छा आहे। शादी बि भाॻे जी कराए छॾींदी। मूं सोचियो त भई शादी खां पोइ हिनखे अकुल ऐं कोई ईंदो, पर हिनखे ॿियो मिड़ी ख़ैरु। पोड़ो बि बेज़ार थियो, मेनू जी 2 थिया, हिनखे नेठि आयो अची चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, असुलु धंधे में हथु विझी त ठीकु आहे, न त पोइ मुंहिंजे घर में जाम निकर, कंहिं कम जो कोन आई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे शादी तोखे माना कराए ॾिनी अथमि, मुंहिंजी धीअ ॾिनी अथमि, घर में ज़रूरत जूं शयूं बि तोखे खपंदियूं। ऐं कुराड़ो मुंहिंजी ज़ाल कुराड़ी असीं वेंदासीं गुज़ारे, पोइ तूं कीअं पंहिंजो जान हलाईंदे, कीअं मुंहिंजी छोकिरी खे पालींदे ऐं कीअं कमकार हलंदो। सुभाणे तुंहिंजा ॿार बचा थींदा, लाज़मी कुझु न कुझु हलंदे। त्वारो हिकिड़ो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो, जवानी ही ज़िंदगी पई वञे, हिकिड़ो ॾींहुं त्वारो अलाए कॾहिं ईंदो। अची हिनखे चयईं, ॾाढियूं जुठूं बुठूं अची हिन कयूं। इते ताईं हीउ बि अची बेज़ार थियो, चवणु लॻो त ॾाढा हाणे मारे विझी, छोकिरी बि ॾिने, हिकिड़ो घर में बि रही, पर हाणे चलो ठीकु आहे, तूं हाणे हीअं कर, हिकिड़ो कमु करो, तोखे आउं उहो चवां थो उहो कमु करे आ। चई कहिड़ो कमु करे अचां? अची हाणे हीअं कर, 4 ईसूं खट जो सामान, 4 ईसूं ऐं 4 पागा ऐं उहो वाण, खट वारो सामान मूंखे मुकमल आणे ॾे, बाक़ी पोइ मुंहिंजो कमु। चई खटनि वारो कमु कंदे? चई आऊं कीअं बि करियां, खट वारो कमु करियां, कुझु बि करियां, पर तूं इहे शयूं मूंखे आणे ॾे। चइबा चलो ठीकु है। कुराड़ो वीचारे हो 2 टे रुपया हुआ हथु करे, कुझु हुआ कुझु हथु कयईं, वियो वञी 4 ईसूं 4 पागा इहो उपरा वग़ैरह थियनि था, सभु वठी वाण वाण वठी हिन राणे पुट खे आणे नी। चइबा हीअ वठि सामान। चइबा चलो ठीकु है, सामान हिनखे आणे नी। चई हाणे छा थो करे? चई उहा मुंहिंजी मर्ज़ी छा बि करियां। अबा चलो ठीकु है, सामान हिनखे आणे नी। हिन हिकिड़े ॾींहुं छा कयो, 4 पागा 4 पावा जेके चइजनि, सो खणी केॾांहुं निकिरी वियो। सो निकिरी पागनि खे घुमाए फिराए अलाए किथां ख़बर कोन्हे वियो, खणी आयो। इते कुराड़े ॾिठो, चई हीउ चरियो आहे, अलाए छा खट जो सामान बि घुराई ऐं वरी 4 पागा अलाए किथां खणी आयो, वरी वापसी खणी आयो आहे। कुराड़ो आयो, चइबा ॾे ख़बर। चई ख़बर ख़ैरु आहे। चई हीअ छा कई आई, खट जा पागा पियो हिते हुते घुमाईं रोलीं, वरी खणी आयो आई, खट जो सामान बि घुराई, छा करी छा थो, आख़िर मक़सदु तुंहिंजो छा आहे? चई बसि अॼोको ॾींहुं मूं वटि केरु बि न अचे, ऐं कमरे बंदि में हूंदो केरु बि न अचे, मुंहिंजी ज़ाल बि न अचे, मुंहिंजी मर्ज़ी। चलो ठीकु है। अबा सिॼ लथे वारे टाइम ते दरियूं बंदि करे अहिड़े हिसाब सां कमरे में लॻो खट खे ठाहिणु। खट खे ठाहे तयारु करे वाणे ई उहो सभु खट ओके करे छॾी, खट खे साईं ओके करे छॾी। हाणे नौजवान जी खट खे ओके करे छॾी। जॾहिं अची सुबुह थियो, खट हिन ठाहे ओके करे ॿाहिरि रखी छॾी। कुराड़ो जो आयो, चई अबा ॾे ख़बर। चई अबा हीअ खट ठाहींदमि। चई आओ खट त ठाहींदमि। चई हाणे हीअं करे, हीअ खट खणी वञु। चई खट केॾांहुं खणी वञा? चई खट खणी वञे हिन मुल्क जो जेको बादशाह आहे न। चई हाओ। चई उन बादशाह ॾांहुं हीअ खट खणी वञा, उन बादशाह खे हीअ खट ॾे। बादशाह खे चओ त हीअ खट अॼोकी राति तो वटि रखां, अॼोकी राति इन खट ते सुम्ह, अॼोकी राति इन खट ते सुम्ह। जे अगरि इन खट मञा तोखे का ख़ूबी मिले त सुबुह जो असांखे इनाम ऐं पैसा ॾिजां, जे अगरि न त पोइ सुबुह जो खट असांजी खणी वेंदासीं। वञी खट बादशाह खे ॾे। कुराड़ चवणु लॻो त अहिड़ो इन खट में छा आहे? चई बाबा जेको तोखे चयो अथमि ईअं ई कर, बसि खट खणी वञी बादशाह खे एतिरो चयो ऐं बादशाह खे पुॼा। चइबा ठीकु है। कुराड़े उहा खट खणी ऐं निकिरी पियो, सिधो आयो बादशाह वटि। बादशाह चयो, चई बाबा ॾे ख़बर, खट खणी आयो आहे। चई बाबा खट हीअ मुंहिंजे छोकिरे ठाही आहे। चई हाओ। चई हाणे खट तव्हांखे ॾियां थो, अॼोकी राति तव्हां अकेला ई हिन खट ते सुम्हिजो। चई हाओ। चई खट ते सुम्हिजो, पोइ ॾिसिजो जे अगरि इन राति में तव्हांखे जे अगरि का ख़ूबी हिन खट मज़ा मिले थी त पोइ असांखे सुबुह जो इनाम ऐं पैसा जेको कुझु घुरूं सो असांखे ॾिजां। जे अगरि इन खट मञा का बि ख़ूबी तोखे नज़र न अचे त पोइ सुबुह जो असांजी खट खणी वेंदासीं। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। कुराड़े खे हिन कयो रवानो, खट बादशाह रखी। ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी, बादशाह उन खट ते हंधि बिस्तरा लॻाए खट ते अची सुतो। राति जो अची 11-12 जो टाइम थियो, खट ते सुतो पियो। चवणु लॻो त छा हिन खट में आहे, कहिड़ी खट में हिन में ख़ूबी आहे। अबा चलो ठीकु है। हाणे खट ते वेठो हुए, सोचे पियो त एतिरे टाइम में खट जा जेके 4 पावा 4 पागा पाण में ॻाल्हाइण लॻा। चवणु लॻा त अड़े अचो त कचारी करियूं, लॻे थो हिन खट ते जेको आहे सो सुम्ही रहियो आहे। चई हाओ।
जी कचाई करें बादशाह बि साईं हाणे ॿुधे पियो। बादशाह चवणु लॻो त अड़े हिन खट में जेके 4 पागा आहिनि से त ॻाल्हाइनि पिया। अब चलो ठीक है, 4 ई पागा पाण में ॻाल्हाइण लॻा त हिते हिकिड़ो पागो चवणु लॻो त यार हिन मुल्क जो बादशाह तमामु भलो आहे, पर हिन बादशाही तख़्त ते माण्हुनि जूं नज़रूं तमामु जाम आहिनि। बादशाह बि इहा ॻाल्हि ॿुधे बादशाह चवणु लॻो अड़े हीअ वरी छा आहे, चीन त नज़र जाम आहे। त ॿियो पागो चवणु लॻो त हाओ यार हिते जो जेको वज़ीर आहे, हिन बादशाह जो जेको वज़ीर आहे सो बादशाह खे माराए छॾींदो। ची बादशाह खे कीअं माराईंदो, ची बादशाह खे सुबुह जो सवेरे ॾींदो खीर ऐं उन खीर में विझी ॾींदो ज़हर, त बादशाह मरी वेंदो हलियो। अड़े बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो वाह जो कमु आहे। त हिते ॿियो टियों जेको पागो सो बि चवणु लॻो त जेकर बादशाह उन वज़ीर जो खीर न पीतो त पोइ कोटवाल ऐं वज़ीर ॿई मिलियल आहिनि। सो उहो कोटवाल वरी खणी ईंदो नाश्तो बादशाह जे लाइ, पोइ उन में ज़हर आहे। जे बादशाह खीर मञा बची वियो त उन कोटवाल जे नाश्ते मञा थी वेंदो पूरो। त हिते चौथों चवणु लॻो त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर इन खीर ऐं नाश्ते ताईं बादशाह पुॼे न। ची इहो वरी कीअं, ची कीअं बादशाह जीअं सुबुह जो सवेरे निंड मञा उथंदो, बादशाह जो जेको बूट आहिनि ची हाओ ची इहा जुती आहे, ची इन बूट में जीअं पेर रखंदो इन में वज़ीर नांग हणी वेंदो, नांग वेठल हूंदो। बादशाह जीअं लहंदो त नांग खाई वेंदो, बादशाह मरी वेंदो हलियो। 4 ई पागा पाण में चवणु लॻा। बादशाह चवणु लॻो भेण वाह जो कमु है, वाह जी खूबी आहे इन खट में, बढ़िया हीअ त मुंहिंजे बारे में सभु ॿुधाए पई। अब चलो ठीक है, 4 ई पागनि एतिरी कचारी करे चवणु लॻा त हाणे हलूं सुम्हूं। 4 ई पागा सुम्ही रहिया, बादशाह एतिरो कुझु ॿुधो। ख़ैरनि जो बादशाह चवणु लॻो त हाणे सुबुह जो सवेरे मूंखे इहो कमु एहतियात सां करिणो आहे। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह आवाज़ निंड मां उथियो त पेर हेठि मना कोन लाथा, छा खणी ॾिसे त उन बूट में नांग हुजे। अड़े ची हिन में त नांग आहे। अची सॾु कई सिपाही खे, सिपाही आयो आहे उन नांग खे मारी। बादशाह चवणु लॻो त भेण हिन खट जेको बि कुझु चयो, इन पागनि चयो सो बिल्कुलु दुरुस्त आहे। अब ख़ैरनि जो चलो ठीक है, वरी रही बादशाह पंहिंजे हिसाब सां घुमे पियो फिरे पियो त वज़ीर खीर खणी आयो। बादशाह चयो त हाणे पागनि वारी ॻाल्हि सची आहे। खीर वज़ीर खां वरितो, वज़ीर वियो हलियो, नौकर हिकिड़े खे सॾु कई, हाणे खीर पी। नौकर खीर पीतो, खीर पीते अवा नौकर मरी वियो हलियो। नौकर जो मरी वियो हलियो। ची वाक़ई खट जे पागनि जी ॻाल्हि सही आहे। थोरी देरि खां पोइ अवा कोटवाल नाश्तो खणी आयो। बादशाह उहो नाश्तो उन महिल न खाधो, कोटवाल वियो हलियो। सो हाणे कोटवाल वियो हलियो, नौकर हिकिड़े खे सॾु कई। बादशाह चवणु लॻो त हाणे इहो नाश्तो खा, नाश्तो जीअं उन खाधो त उहो ई मरी वियो हलियो। बादशाह चवणु लॻो भेण वाह जो कमु आहे। बादशाह उन महिल हुकम कयो सिपाहियुनि खे, ची बाबा वारो करियो इन कोटवाल ऐं वज़ीर खे ॿधो। हिननि मूंखे मारण जी कोशिशि कई आहे, हिन खे वञो फांसी ते लटकायो। देरि ई कोन थी, बादशाह जो हुकुम थियो, फांसी ते वज़ीर ऐं कोटवाल खे लटकायो वियो। बादशाह चवणु लॻो त हिन खट ठाहिण वारे खे त वॾा इनाम ॾिजनि, ऐं जंहिं मुंहिंजी ज़िंदगी बचाई, जंहिं मुंहिंजी बादशाही बचाए। चलो ठीक है, एतिरी देरि में उहो कुराड़ो उहो बुज़ुर्ग पुॼी वियो। चवणु लॻो बादशाह त बादशाह सलामत, असांजी खट में तोखे का ख़ूबी नज़र आई या न? जे अगरि नज़र आई हुजे त बहितर, असांखे जेको कुझु घुरूं या इनाम में पैसा ॾे, या त पोइ असांखे असांजी खट मोटाए ॾे। बादशाह चवणु लॻो त बाबा खट आऊं कोन ॾींदसि, खट तमामु कमु जहिड़ी शइ आहे, पर हीअ खट ठाही कीअं, अची खट मुंहिंजे नाठी मुंहिंजे छोकिरे ठाही आहे, चई हिनखे घुराए। उन महिल हुनखे घुरायो वियो। चई खट तुंहिंजी तमामु करामती, वाड़े नौजवान तुंहिंजी खट, वाह जी खट तो ठाही आहे, पर हाणे ॻाल्हि कर तोखे छा खपे? ची बादशाह सलामत, हाणे जेको कुझु घुरां सो तूं मूंखे ॾींदे कोन। ची बाबा बादशाह जो कॉल हिकिड़ो हूंदो आहे, तोसां कॉल थो करियां, जेको बि कुझु घुरंदे तोखे आउं ॾींदसि। तो भले मुंहिंजी ज़िंदगी जान बचाई आहे, ज़िंदगी जे मथे ॿी कुझु शइ का शइ आहे ई कोन, तूं घुर। ची बादशाह सलामत, घुरां या तो तूं एतिरी तो वटि मिल्कियत छॾे जेको तूं तुंहिंजी ज़िंदगी मुकमल ताईं गुज़ारे सघीं, बाक़ी ॿी जेका बि शइ आहे सभु मूंखे ॾे। चइबा चलो ठीकु आहे, 50, 100, 200, 300 एकड़ जेका ज़मीन, सो कुझु अहिड़ी शयूं जेके बादशाह पंहिंजे हिसाब सां रखियूं, बाक़ी ॿी सभु मिल्कियत सॼी बादशाही हिन खे ॾिनी। चइबा हाणे हीअ बादशाही संभाल ऐं बादशाही तख़्त ते वेह। हुनखे बादशाही मिली वई। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत हींअर वञा थो घर मुंहिंजी ज़ाल खे ऐं मुंहिंजी फैमिली खे वठी अचां, ऐं पोइ बादशाही थो संभालियां। चई ठीकु आहे। बादशाह जो कॉल हिकिड़ो आहे, बादशाह हिनखे बादशाही ॾेई छॾी। हीअ उन कुराड़े खे वठी ऐं आयो सिधो पंहिंजे घर। हिते कुराड़ो पुछा करणु लॻो त ॾे ख़बर कीअं कयई, कहिड़ो हिसाब हो उन खट में, आख़िर मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। छोकिरो चवणु लॻो त ॾाढा ॻाल्हि ॿुध, मूं तोखे चयो न कमु कंदसि आऊं हिकिड़ो, सॼी उमिरि सॼी ज़िंदगी जी आऊं पियो खाईंदसि, माना खाईंदसि कमाईंदसि कोन, खाईंदसि हिकिड़े ॾींहुं अहिड़ो कमु कंदसि। ची उहा त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, ची ॻाल्हि सही आहे। ची हाणे बादशाही मिली वई, सॼो सिस्टम मिली वियो, त माना हाणे पियो खाईंदसि न, कमु अची मूं हिकिड़े दफ़ा कयो।
चयो आहे तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर इहो कमु कयई कीअं? चई हाणे दरअसल कमु कीअं कयमि, कमु हाणे हीअं कयमि, सो हाणे खट जा पागा मूं घुराया ऐं ईसूं मूं घुरायूं, वाण बि घुरायो, खट जो सामान चई मूं घुरायो। चई हा बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। चई पोइ मूं पंहिंजे हिसाब सां वञी हिन बादशाह जे वज़ीर सां हाली हवाली थियमि। सो उन वज़ीर जी का नज़र उन बादशाह जी तख़्त ते हुई, उन कोटवाल जी बि का हुई। सो हाणे ॿिन्हिनि जी नज़र हुई। सो हाणे बादशाह सां बि नमक हरामी कनि। सो हिननि चयो त हाणे मूं मिड़ी हिननि खे हेॾां होॾां कयो। सो हीअ चवणु लॻा त बिल्कुलु बादशाह असांखे माना जेको आहे सो माराइणो आहे, बादशाह माराए असांखे तख़्त ते वेहणो आहे। आउं बादशाह थींदसि ऐं हीअ वज़ीर थींदो, आउं बादशाह थींदसि ऐं हीअ कोटवाल वज़ीर थींदो। सो असांखे बादशाह माराइणो हो, त हिते मूं चयो त मूंखे बि कुझु न कुझु को अहिड़ो उहिदो ॾिजो ऐं आउं अव्हांखे हीअ सलाहूं ॾियां थो, हीअं कजो। सो हिननि खे सलाह मूं ॾिनी त बूट में हणिजो नांग, खीर में ज़हर ॾिजां, कोटवाल चयमि नाश्ते में ॾिजां ज़हर। सो हाणे हूअ बादशाह सां ॿिया माना नमक खाई नमक हरामी कनि। पोइ इन हिसाब सां मूं सोचियो त हाणे जॾहिं हिननि इहा ॻाल्हि कई त हिननि खे माराइजे ऐं मरंदा। जॾहिं बादशाह सां नमक हरामी कनि पिया त सुभाणे ॿिए कंहिंसां वरी कहिड़ी हिलाली कंदा। सो तंहिंजे करे उन्हनि सां इहो कमु जेको आहे सो माना इहो मूं अहिड़े हिसाब सां कयो। सो सॼो पुछा गाछा करे अहिड़े हिसाब सां आयुसि। सो मूंखे त कमु करिणो हो, हिकिड़े ॾींहं जो सॼी उमिरि कमाइणो हो। पोइ उहे पागा खणी वियुसि कंहिं अहिड़े माण्हू वटि जेको अढाई अखरी ॼाणंदो हो। पोइ इहे वज़ीरनि वारो हिसाबु किताबु सभु उन पागनि ते करायमि। सो मूं सोचियो त 11-12 बजे अहिड़ी अढाई अखरी हली वञे जो पागा पाण में इहो सभु कुझु चवनि ऐं कचहरी कनि। सो इहो पागा उतां पढ़ाई करे आया, तॾहिं पागा इहा खणी वियोसि। सो खट ठाहे तयारु करे वञी बादशाह ईंदमि। सो इन पागनि वञी इहा हक़ीक़त कई। सो वज़ीर बि मोह, कोटवाल बि मोह ऐं मूंखे बादशाह जी तख़्त मिली वियो। इहा ॻाल्हि अथई। तॾहिं त चयमि न कमु कंदसि हिकिड़े ॾींहुं सॼी उमिरि सॼी ज़िंदगी कमाईंदसि। कुराड़ चवणु लॻो त बाबा वाक़ई वह जो कमु कई हिकिड़े ॾींहुं, हाणे सॼी उमिरि पियो खा बने वह जो कमु कई। चयो बाबा ठीकु है। अबा उन महिल उन कुराड़े खे बि वरितईं, कुराड़े जी ज़ाल खे बि वरितईं, पंहिंजी ज़ाल खे बि हिन वरितो ऐं पंहिंजे माउ पीउनि खे बि घुराए वरिती। माउ पीउ हिन पुछण लॻा अबा ॾे ख़बर। चई अम्मा मूं चयो न, अबा मूं अव्हांखे चयो न त कमु कंदुसि हिकिड़े ॾींहुं सॼी उमिरि कमाईंदुसि। ॾिसो न मूंखे बादशाह जी तख़्त मिली वियो। हाणे बादशाहनि वारी ज़िंदगी गुज़ारण सॼी उमिरि पिया अवी बि खाइजो आऊं बि खाईंदुसि। चई अबा वाह जो कमु कयई। तो अबा छोकिरो पंहिंजी ज़ाल सां गॾु ऐं उहा बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो। सो दोस्तो इहा कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।